नासिर सखर एयरपोर्ट थाने जी हद बचल शाह म्याणी में पुरानी दुश्मनी ता खरूस बरादरी जी बिन विच में छिटाण वधी वई। हेवी हथियारन के इस्तेमाल सबब इलाइको जंग जो मैदान बणिजी वियो ऐं गोलियूं लगण सबब बिन मासूम ॿारनि समेत 7 ॼणा मारिजी विया। ईद जो खुशूम मातम में तब्दील। उन हवाले सां असां सखर मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे एसएसपी ब्यूरो चीफ एडी घन्यो। जी एडी घन्यो आगाह कजो। जी सखर एयरपोर्ट थाना जी हद बचल शाह म्याणी में पुरानी दुश्मनी ता खरोस बरादरी जे बिन धुरन विच में जो है शकताण वधी खुनारे जे ताईं पहुंची वई है। एक बे मथा राकेट लांचरन समेत हेवी हथियारन के इस्तेमाल सबब इलाको जो है त जंग जो मैदान बणिजी वियो ऐं गोलियूं लगण सबब बिन मासूम ॿारनि समेत 7 माण्हू जो है अजल जो शिकार थी विया। मारिजी वियल में शहजादी, सत्तन खातून, मूमल, परवेज़ा, मलूक, मासूम ॿारड़ी फराना ऐं 3 सालन जो सफ़दर शामिल आहिनि ऐं 7 माण्हू जो है पिण ज़ख़्मी थी पिया जिनके सखर सिविल अस्पताल आंदो वियो। पोस्टमार्टम थियण बाद जो है फोतिन जा मिड़ वारसनि हवाले कया विया। राकेट लांचरन के इस्तेमाल सबब घरनि के बाहियूं लगण सबब जो है पिण नुक़सान पहुतो है ऐं ॿई धुरियूं हिन वक्त भी मोर्चा बंद बनल आहिनि। एसएसपी सखर सिंगार अली मलक जो है मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त मलूक खरोस ईद की ख़रीदारी लाइ शहर में शॉपिंग करे रहियो हो त हथियारबंदनि खेनि शहर में क़त्ल कयो। जंहिं ॻाल्हि त शिकताण वधी वई। होॾां मारिजी वियलनि 4 औरतुनि, 1 मर्द ऐं 2 मासूम ॿारनि जी जनाज़े निमाज़ ॻोठ मुराद खरोस में अदा कई वई आहे। जी।